सहाफ़त जी आज़ादी चवंदा आहिनि सहाफ़त खे आज़ादी हासिल आहे केतिरी हिन वक़्तु केतिरी आहे छा ॾिसो पिया आहे सहाफ़ी आज़ाद आहे केतिरा आज़ाद आहिनि जो कुझु बि करे सघनि था कनि था नथा कनि छा नथा कनि छिके रखी वेठा आहिनि कम खे अच्छा आज़ाद आहे ॾिसो हिकिड़ो वक़्तु हूंदो हुयो सहाफ़त जी आज़ादी चवंदा आहिनि मोहम्मद अली साहब त लिखण में ॿुधाइण में सच ॿुधाइण में उहो सच हिन वक़्तु हाईलाइट थिए पियो हिन वक़्तु त मां तव्हांखे चवंदुमि हिन वक़्तु ॾाढो सवलो आहे हिकिड़ो वक़्तु हूंदो हुयो जॾहिं अख़बार जी जेका हेडलाइन हूंदी हुई न जी जेके सुर्खी चवंदा आहिनि उहा लिखियल ऑलरेडी छपाई ते यानी प्रिंटिंग ते वियल आहे उहा रुकराए छॾिबी हुई या का अहिड़ी ख़बर जेका न चाहींदा हुया पोइ उहो ओतिरो पई हाणे छा कनि उते ॿी कहिड़ी ख़बर लॻे यानी प्रिंटिंग ते वेंदी 2 बजे राति जो त अगरि पौणे 2 या 2 बजे अगरि ऑर्डर अची विया आहिनि त फलाणी ख़बर न वेंदी त साफ़ ई त पंहिंजो ख़बर वबर ॾेई करे जान छॾाए राति जो 2 बजे ताईं घर लाइ वेंदा हुया घर न वेंदा पोइ किथे कचहरी कंदा होटल ते प्रेस क्लब ते किथे बि त पोइ हाणे उहो ओतिरो पोर्शन ख़ाली वेंदो हुयो ॿिए ॾींहं ते सुबुह सां जॾहिं अख़बार माण्हुनि जे हथ में ईंदी त माण्हू सोचंदा हे ख़ाली छो आहे हिते छा हुयो उहा आज़ादी न हुई हिन वक़्तु जंहिंखे जेको वणे थो उहो लिखे थो छापे थो ॻाल्हाए थो छापणु छा आहे हे जेके तव्हांजा सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स आहिनि फेसबुक ते छा नथा लिखनि सभु कुझु लिखनि था हर कोई लिखे थो ऐं हर कंहिंजे बारे में लिखे थो जी हर कंहिंजे बारे में लिखे थो आज़ादी आज़ादी आहे मां तव्हांखे ॿुधायां जेतिरी आज़ादी हिते पाकिस्तान में आहे ओतिरी आज़ादी तव्हांखे न मिडल ईस्ट में मिलंदी न तव्हांखे अरब मुल्कनि में मिलंदी न तव्हांखे वेस्ट में मिलंदी किथे बि न आहे स्टेट पॉलिसी आहे हुनखे स्ट्रिक्टली फॉलो करिणो हूंदो आहे सही मां इहो नथो चवां त नॉर्थ कोरिया में छा थो थिए या चाइना में छा थो थिए मां तव्हांखे उन्हनि लिबरल मुल्कनि जी ॻाल्हि थो कयां जिते ह्यूमन राइट्स जी आज़ादी बि आहे जिते एक्सप्रेशन ऑफ स्पीच जी आज़ादी बि आहे उते बि सहाफ़ती आज़ादी कोन्हे उते स्टेट पॉलिसी हलंदी आहे सही हिते त आज़ादी आज़ादी आहे हिते आज़ादी आज़ादी ऐं जीअं असीं अख़बार जी तव्हां ॻाल्हि कई अख़बार जो माशाल्लाह दौर सुठो हलियो ऐं हिन वक़्त ताईं अख़बार हले पई पर एतिरी न घटि थी वई आहे छा सम्झो पिया सोशल मीडिया जे अचण खां पोइ ही जेके पंहिंजा प्लेटफॉर्म्स हर कोई खोले वेही रहियो आहे छा चैनल्स खे बि थोरो धकु रसंदो अॻियां हली करे ओ यस डेफिनेटली रसियो आहे जी पुछो न पंहिंजे करे मार्केटिंग वारनि खां पुछो त वीचारनि खे केॾी मुश्किल थी पेश अचे बिज़नेस जनरेट करण में उहो छाजे करे त हाणे चैनल्स केरु थो ॾिसे उहे ई चैनल्स मिसाल जे तौर ते मां अगरि आवाज़ टीवी ॾिसंदुमि जी त मां पंहिंजे मोबाइल ते ॾिसंदुमि अगरि आवाज़ टीवी डिजिटल ते मौजूदु हूंदो या कोई बि टीवी चैनल डिजिटल ते मौजूदु हूंदो तव्हांजो कोई कॉन्टेंट अगरि डिजिटल ते मौजूदु हूंदो त मां ॾिसंदुमि बाक़ी त टाइम ई नथो मिले टीवी ॾिसण जो कंहिंखे बि त इन करे उहा जेका डुक डोड़ लॻी पई आहे न उहा डिजिटल जी आहे बाक़ी उहा जेका बिगर स्क्रीन आहे उहा आहिस्ता आहिस्ता घरनि में लॻियल आहे ऑफिसिस में लॻियल आहे पर दैट इज़ जस्ट द सोर्स ऑफ इंफॉर्मेशन राइट नाउ मिसाल जे तौर ते को टीवी चैनल लॻियल आहे ऐं मुंहिंजी मजबूरी आहे त स्टॉक एक्सचेंज किथे पुगी या ख़िते में अमन अमान जी सूरत हाल किथे बि थिया वञी करे बसि इंफॉर्मेशन खपे बाक़ी अदरवाइज़ या जेके ड्रामा ॾिसण जा शौक़ीन आहिनि उहे बि तव्हां पाण ॾिसो न तव्हां पाण पंहिंजे लेजर टाइम में जेको हिकिड़ो मी टाइम हूंदो आहे उहो तव्हां मी टाइम पंहिंजो तव्हां टीवी खे ॾींदा या तव्हां पंहिंजे मोबाइल फ़ोन खे ॾींदा त अल्टीमेटली जेसि ताईं तव्हां सुठो कॉन्टेंट न ॾींदो माण्हुनि खे आवाम खे तेसि ताईं त काफ़ी देरि थी वेंदी ऐं टीवी खां पोइ माण्हू सफ़ा परे थी वेंदा